अवल अल्लाह अलीम आला आलम जो धनी कादर पांजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो साराह सच्चो धनी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जी। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई 1699 हैदराबाद ज़िले जे कोटड़ी शहर जे भर में एक ॻोठ हाला हवेलीअ में ॼाओ। संदसि साईं जे पैदाइश जे बारे में मुख़्तलिफ़ रिवायतूं आहिनि। कुझु रिवायतुनि में इहो थो मिले त भिटाई सरकार ॻोठ कोटड़ी कबीर जे भर में हिकु नंढड़े ॻोठ भयपुर में ॼाओ। भिटाई सरकार जे वालिद जो नालो शाह हबीब, ॾाॾे जो नालो अब्दुल कुदूस ऐं अब्दुल कुदूस जे पीउ जो नालो शाह अब्दुल जमाल ऐं उन जे पीउ जो नालो शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारो हुयो। चवनि था त भिटाई सरकार खे नंढे हूंदे संदसि वालिद शाह हबीब वाईअ जे ॻोठ जे हिकु मशहूरु आलिम आखूंद नूर मोहम्मद भट्टीअ वटि तालीम पढ़ाइण जे लाइ छॾे आयो। उन में भिटाई सरकार जे लाइ कुझु रिवायतूं मिली रहियूं आहिनि त चवनि था त भिटाई सरकार खे उस्ताद आखूंद नूर मोहम्मद भट्टीअ पढ़ाइण जे लाइ चयो त बचड़ा पढ़ो अलिफ़, त भिटाई सरकार पढ़ियो अलिफ़ ऐं जीअं ई उस्ताद कम खे अॻिते वधाईंदे इल्म खे अॻिते वधाईंदे बे जो लफ़्ज़ चयो, बे जो अखर चयो त भिटाई सरकार संदसि खुतो जवाबु ॾिनो ऐं इहो जवाबु ॾिनईं त बे वञी ॿियनि खे ॾे। हाणे ॾिसो त इन जे बारे में काफ़ी तज़ाद आहे। बिल्कुलु भिटाई सरकार वहदानियत जे हिसाब सां ईअं चयो हूंदो त बे वञी ॿियनि खे ॾे, छो त आहे ई फ़क़ति अलाह खां सवाइ कोई बि नाहे। बाक़ी भिटाई सरकार हिकु वॾो आलिम, हिकु वॾो मुफ़क्किर, हिकु वॾो दानाव, हिकु वॾो दानश्वर क़िस्म जो माण्हू हुयो। जेकॾहिं भिटाई पढ़ियल न हुजे हा त भिटाई सरकार पाण सां गॾु क़ुरान शरीफ़, शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारे जो रिसालो ऐं मौलाना रूमीअ जी मसनवी न खणे हा। हिन मौसम में मुंहिंजी दिलि ॾाढो चवंदी आहे त मां भिटाई सरकार खे पढ़ां, पर भिटाई सरकार खे त हमेशह पढ़णु घुरिजे, हर वक़्तु पढ़णु घुरिजे, पर हिन मौसम में ख़ासि करे भिटाई सरकार जे सुर सामूंडीअ खे पढ़ण ते दिलि चवंदी आहे। सो हाणे असां वधीक ॻाल्हाईंदासीं भिटाई सरकार जे सुर सामूंडीअ जे बारे में। सुर सामूंडी इन जो नालो, हिन सुर जो नालो हिन जे मुताबिक़ रखियलु आहे। हिन में जेको कुझु थियो आहे या भिटाई सरकार जेको कुझु पेश कयो आहे उहो सामूंडनि जे बारे में पेश कयो आहे, तंहिं करे हिन सुर जो नालो बि हिन जे मज़मून मुताबिक़ रखियो वियो आहे। सुर सामूंडी पहिरियों असां हिन जे बारे में ॻाल्हाईंदासीं त हूंदो छा हुयो त घणो टाइम अॻु में जेके सामूंडी हूंदा हुया उहे उतर लॻे उसंदा हुआ। जीअं ई उतर जूं हवाऊं शुरू थींदियूं हुयूं त पंहिंजे वननि खे, पंहिंजे वणजारनि खे छॾे करे ऐं पाण ॾूंहें देस ते हलिया वेंदा हुआ। वणजारनि जे वञण जो असुलु मक़सदु हितां खां पंहिंजे देस खां क़ीमती कपिड़ा ऐं विखर खणी हलिया वेंदा हुआ ऐं उहे वेंदा हुआ अदन ऐं लंका जे पासे ॾे। उते हे वापारु करे, वापार खां बाद में मोट में हे सोन, चांदी, रपो, मुख़्तलिफ़ उमुल माणिक, मोती ऐं हीरा लाल आणींदा हुआ ऐं इन्हनि हीरनि ऐं लालनि जे लालच में जान जो सांगो बि लाहींदा हुआ। जॾहिं ही वेंदा हुआ त हिननि जे वननि सां, हिननि जे ज़ालनि सां, हिननि जे जवान वननि सां जेका हालत थींदी हुई या उन्हनि तां जेको गुज़रंदो हुयो उन सॼे किसे खे भिटाई सरकार पंहिंजे जेको आहे शाइरीअ जे सूरत में पेश कयो आहे। भिटाई सरकार हिन सुर में पहिरियों उन्हनि वणजारनि जो ज़िक्र हिन रीति कयो आहे। सेई जो बन ॾींहं जॾहिं सॼण सफ़र हलिया, रुआं रहन सुपरी आयल करियां कीअं, मूंखे चाढ़े कीअं वयो वणजारो ओहिरी। हाणे हिन शेर में भिटाई सरकार उन वणजारीअ जो दर्द बयानु करियो आहे जॾहिं उन जा मारू, जॾहिं उन्हनि जा वर पंहिंजे सफ़र सां गे पंहिंजे ॿेड़ियुनि जा सड़ छोड़िया त पोइ उन्हनि सां जेका कैफ़ियत हुई त उहे पंहिंजे माउरनि खे आयल करियां कीअं, पंहिंजे माउरनि खे, पंहिंजे आयल खे दाह पियूं ॾियनि त अमां मुंहिंजी त हाणे शादी थी आहे, मुंहिंजा त हे जवानीअ जा ॾींहं आहिनि, हाणे मां कीअं कयां, मुंहिंजो त वणजारो सफ़र ते थो वञे जेको मोटंदो बि अलाए न। ऐं उन सां कंडीशन इहा हुई
ऐं उनजी सूरत हाल इहा हुई त मूंखे चाढ़े चीअं। हाणे चीअं लफ़्ज़ चिखिया मां वरितो वियो आहे। चिखिया चवंदा आहिनि उनखे जंहिं ते हिंदू पंहिंजे लाश खे रखी करे साड़ींदा आहिनि। हाणे इन वणजारीअ जी इहा कैफ़ियत आहे जो उहा थी चवे त मूं जीअं हिकिड़ो लाश चिखिया ते सड़ंदो आहे, मूंसां उहा कंडीशन आहे। मुंहिंजी इहा सूरत हाल थी वई आहे जॾहिं मुंहिंजो सुपर ई सफ़र ते थो वञे। हाणे जेसि ताईं उन्हनि जा वर, उन्हनि जा वणझारा, उन्हनि वननि जा वापसि न ईंदा हुआ, तेसि ताईं हो सुखाऊं कंदियूं रहंदियूं हुयूं। मुख़्तलिफ़ तीरनि ते या मुख़्तलिफ़ शयूं जेके आहिनि त उहे सुख में ॾींदियूं हुयूं त जेकॾहिं मुंहिंजो वणझारो वापसि आयो त मां फलाणी शइ ॾींदसि, जेकॾहिं मुंहिंजो वणझारो आयो त मां फलाणी शइ ॾींदसि। समुंड ते उन्हनि जूं नज़रूं हूंदियूं हुयूं। जेको ॿेड़ो ईंदो हुयो, जेको जहाज़ ईंदो हुयो, उन में बीठियूं ॾिसंदियूं हुयूं त काश हिन जहाज़ में मुंहिंजो पिरी हुजे। पर ईअं थींदो कोन हुयो। हो वरी पंहिंजे ई जेको आहे त मुंद ते वापसि ईंदा हुआ। इन जे लाइ भिटाई सरकार फरमायो आहे इन्हनि सुखुनि जे बारे में, सर नसरिया पांध पुत्र लॻा आओ पिरी, मूं तो करण कांध ससी सुखाऊं कयूं। हाणे हो तेसि ताईं वेठियूं सुखाऊं कंदियूं हुयूं जेसि ताईं उन्हनि जा वर वापसि ईंदा हुआ। जॾहिं वणझारा वापसि ईंदा हुआ त पोइ कांउ उन्हनि जे अचण जूं ख़बरूं ॾींदो हुयो। कांग फिरंदा हुआ ऐं उन्हनि जूं वनियूं सम्झी वेंदियूं हुयूं त हाणे असांजा वणझारा वापसीअ में हिन। हाणे ॼाण पहुता। हाणे कुझु ई टाइम में, कुझु ई पलनि में असांजे सालनि जो इंतज़ारु ख़तमु थियण वारो आहे। इन हवाले सां भिटाई सरकार जो शेर आहे, चिमकियूं चौधार धॼूं धाड़े चंजूं, माए सामूंडी आया ससी करे सिंगार, उन्हनि जी पचार काल्हूं कर कांगू करे। हाणे जॾहिं वरी वणझारा ईंदा हुआ त चंदी ॾींहंनि में उन्हनि जे वननि खे उन्हनि जो प्यारु न मिलंदो हुयो ऐं वरी वणझारा वञण जी तयारी कंदा हुआ। इन हवाले सां भिटाई सरकार जो शेर आहे, वणझारे जी माए वणझारो न पखिए, आयो 12 माए पिण थो सफ़र संभे। हाणे जॾहिं वणझारा ईंदा हुआ त वरी 12 महीननि खां पोइ मोटनि था त कुझु ई ॾींहं रहनि था ऐं जंहिंखां पोइ वरी हो पंहिंजे सफ़र जे लाइ संभाह था थियनि ऐं निकिरनि था पिया ऐं सफ़र जी तयारी कनि था त उते उन्हनि जूं वनियूं पाण त कुझु नथियूं करे सघनि त पोइ वणझारे पंहिंजे मुड़ुस पंहिंजे वर जी माउ ॾे भॼी वञी उनखे दांह पई ॾे त वणझारे जी माए वणझारो न पखीअ, तूं नथी झले, हे मुंहिंजी ससु तूं नथी झले मुंहिंजे वणझारे खे, हे वञे थो। हाणे त आयो हुयो, आयो 12 माए 12 महीननि खां पोइ आयो, पिण थो सफ़र संभे, वरी हाणे वञण जी तयारी थो करे।